अॼु पाण ॻाल्हाईंदासीं शहीद नसरुल्ला गॾणी, जेको मीरपुर माथेर जो हिकु बहादुर साफ़ी हुयो, जंहिंजी का वॾी ग़लती त कान हुई, जंहिं हमेशह ग़रीबनि, मज़लूमनि, यतीमनि, बेवाहनि जे आवाज़ खे लबैक कंदे आला ऐवाननि में वेठलनि ताईं उन्हनि जो मैसेज पहुचायो। जिथे बि मीरपुर माथेरे में जेको ज़ुल्म थींदो हो, उन्हनि ज़ालिमनि खे वाइखो कंदो हुयो ऐं उन्हनि जा कुधा किरदार बयानु कंदो हुयो जेके ज़ालिम ज़ुल्म कंदा मीरपुर माथेरे में। मीरपुर माथेरो ज़िला सखर, डिस्ट्रिक्ट सखर, ज़िले घोटकी जो हिकिड़ो तालुको आहे, जिथे गैस ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं मादनियातूं उते जेको आहे सो माना मिलनि थियूं। हाणे मेन मक़सदु शहीद नसरुल्ला खे क़तलु करण जो, शहीद करण जो, उहो कहिड़ो सबबु थी सघे थो? उहो हिकु ई सबबु आहे, शहीद नसरुल्ला हिकु हक़ सच जी सहाफ़त कंदो हो ऐं मज़लूमनि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाईंदो ऐं हर उन जाबिर ज़ालिम जा किरदार ज़ाहिर कंदो हो जेके ग़रीबनि ते ज़ुल्म कंदा। शहीद नसरुल्ला खे अॼु 45 ॾींहं थी विया आहिनि शहादत खे, पर अफ़सोस सां चवणो पए थो त 45 ॾींहंनि में घोटकी पुलिस, सिंध पुलिस कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो पंहिंजो मुस्बत किरदारु न ज़ाहिर करे सघी आहे, उन जा क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। ऐं आख़िर उन जी अंबड़, उन जा भाउ कॾहिं मीरपुर माथेरो में एहतिजाज कनि था, कॾहिं कराची एहतिजाज कनि था, पर उन्हनि जा शहीद नसरुल्ला जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि। इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे त उहो क़ातिलनि खे गिरफ़्तार करे ऐं उनखे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए। रही ॻाल्हि शहीद नसरुल्ला जी, जंहिं हमेशह हक़ सच जी सहाफ़त कई, जंहिं ज़िंदगी में काफ़ी ॾुख बि ॾिठा, जंहिंजे लाइ ॿुधायो वञे थो त हुन हमेशह हक़ ऐं सच जी ॻाल्हि कई ऐं उन सां गॾोगॾु हुन ज़िंदगी में काफ़ी तकलीफ़ूं बि ॾिठियूं। हुन बेसिकली पंहिंजे ॻोठ मां तालीम हासिलु कई ऐं उन खां पोइ हुन जेको आहे सो उते जेको आहे सो माना पंहिंजो हिकु नंढिड़ो रोज़गारु कयो, जंहिंमें हुनजी वालदा जे बकौल त हुन बिस्किट ऐं केक खपाया। हाणे मक़सदु इहो आहे त क़ातिल रज़न इहे कॾहिं गिरफ़्तार थींदा ऐं इन्हनि खे क़ानूनी कटहरे में केरु आणींदो? इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे त उन्हनि खे जल्द अज जल्द क़ानून जे कटहरे में आणे ऐं हिकु शहीद खे इंसाफ़ मिले। तव्हां ॾिठो त क़ातिलनि त उनखे शहीद कयो, पर मक़सदु उन जे क़त्ल में जेका सिंध जाॻी पई, लखनि जे तइदाद में माण्हू आया, लखनि जे तइदाद में हुनजी जनाज़े नमाज़ में शिरकत थी ऐं उन सां गॾोगॾु कराची खां वठी करे वेंदे मीरपुर माथेरो ताईं लखनि जे तइदाद में माण्हुनि हुन जे जस्ते ख़ाकी जो आदर भाव कयो, उन जे मथां गुलनि जी निछावर कई ऐं उन सां गॾोगॾु मीरपुर माथेरो में जेको मीरपुर माथेरो ऐं हुन जो ॻोठु 10 मिंटनि जो मुफ़ासिलो हो, पर उते ॿुधायो वञे थो त 1.5 कलाक जो मुफ़ासिलो जेको आहे सो अवाम जी रश जे करे, अवाम जी भीड़ जे करे, अवाम जी मौजूदगी जे करे 1.5 किलोमीटर, पंहिंजो 1.5 किलोमीटर जे मुफ़ासिलो या 2 किलोमीटर जे मुफ़ासिले में लखे माण्हू हुया, जिथे 1.5 कलाक लॻभॻि टाइम लॻो। हाणे इहो ॿुधाए थो, सिंध जो शौर ॿुधाए थो त सिंध जाॻी चुकी आहे। आख़िर केसी ताईं जेको आहे सो इहे ज़ालिम ज़लील पंहिंजो हक़ सच जे आवाज़ खे दॿाईंदा? आख़िर इंसाफ़ ख़ुदा ऐं ख़ुदा जो हबीब खां इहा ई जेका उमेद रखूं था त ख़ुदा कंदो, शहीद नसरुल्ला सां इंसाफ़ थींदो ऐं उन जा क़ातिल जल्दी गिरफ़्तार थींदा।